मीरपुर माथेलो में सिंधी अदबी संगत जे सालियानी इलेक्शन थी गुज़री। अयाज़ खोआवड़ बिना मुक़ाबले सेक्रेटरी चूंडिजी वियो। मीरपुर माथेलो में सिंधी अदबी संगत शाख जे सालियानी इलेक्शन ज़िले राब्ता सेक्रेटरी राहिब मला ऐं चूंड कमेटी जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें सेक्रेटरी अयाज़ खोआवड़, तालिब खोखर, जॉइंट सेक्रेटरी फवाद कलवड़, काउंसलर याकूब पिताफ़ी खजानची, ऑडिटर गुलाम शबीर पिराही ऐं कारोबारी कमेटी लाइ अमर खोआवड़, मफ़तूम कोराई, प्रेम पिताफ़ी ऐं ज़ाहिद पिताफ़ी पिणु चूंडिया विया। नए चूंडियल सेक्रेटरी अयाज़ खोआवड़ सिंधी अदब जे ख़िदमत जो अज़म ज़ाहिर कंदे चयो त संगत सिंधी ॿोली जे वाधारे लाइ अहम किरदारु अदा करे रही आहे। हुन सिंध में वधंदड़ बदअमनी, महांगाई ऐं तालीमी इदारनि में नियाणियुनि जे क़त्ल जे सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे ख़ालदा चांडियो ऐं फ़हमीदा लिगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो।